अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उमेद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। अॼु जो असांजो वीडियो आहे जेको उहो आहे सैयद निसार शाह उर्फ़ पत्थर दुनिया जो सीनियर अदाकार आचर जे बारे में, उन जी ज़िंदगीअ जे बारे में। वीडियो शुरू करण खां पहिरियां अगरि तव्हां असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो, छो त असां तव्हां दोस्तनि लाइ अहिड़े क़िस्म जा वीडियो खणी ईंदा आहियूं। त दोस्तो, सैयद निसार शाह उर्फ़ आचर खैरपुर नाथन शाह में जनमु वरितो ऐं हिन पंहिंजे फ़न जी शुरूआति 1986 में स्टेज ड्रामनि मां कयो। उन खां पोइ 2002 ईस्वी में हिन केटीएन ते क़दम रखियो ऐं हिन जे पहिरियों ड्रामे जो नालो तपश हो। उन बाद हिन केतिरनि ई ड्रामनि में कमु कयो, जीअं त विकोड़ियल वजूद, कंडनि जी सेज, मीरास, पत्थर जा माण्हू, ईअं पंहिंजा परावा केतिरा ई ड्रामा आहिनि जिन्हनि में सैयद निसार शाह कमु कयो ऐं दाद माणियईं। सैयद निसार शाह पत्थर जा माण्हू ड्रामे मां मशहूरु थियो। उते हुनजो आचर जो किरदारु हो। हिन खे केतिरा ई माण्हू सॼी सिंध सैयद निसार शाह जे नाले सां न बल्कि आचर जे नाले सां सुञाणे थो। दोस्तो, वधीक तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सैयद निसार शाह पहिरीं टेली फिल्म सिंधु किनारे में कमु कयो। उन खां पोइ सैयद निसार शाह केतिरा ई टेली फिल्म कढिया, जंहिंमां हौशू, ज़िद, दरिया खान, इन खां अलावा ॿियूं बि केतिरियूं ई टेली फिल्मूं आहिनि जंहिंजा नाला असांखे ख़बर न आहे। सैयद निसार शाह तमामु सुठो एक्टर आहे ऐं हिन वक़्तु ही खैरपुर नाथन शाह में रहे थो। त दोस्तो, अॼु जे लाइ इहो नंढिड़ो वीडियो। अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे छॾियो। ऐं सैयद निसार अली शाह तव्हांजो फेवरेट एक्टर आहे त कमेंट में इन जो नालो ज़रूरु लिखिजो।